स्टेज ते जलवगर जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अल्लाह जा लख शुक्राना जे रब करीम असां खे अॼु हिन सुहिणी महफ़िल में हाज़िरी जो मौक़ो नसीब कयो आहे। गर्मी भी घणी आहे, पघर भी जारी आहे, पर इंशाअल्लाह इहो पघर भी असांजे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो। महबूब जी सिफ़त सना दीन जे ॻाल्हियुनि ॿुधण जे लाइ जेकी घड़ियूं तव्हां हिन महफ़िल में वेठो जाॻियो, इहो तव्हांजो वेहण सभु सजायो आहे। मदीने वारे साईं फरमायो त लात ऐनान ला तमस्सुहुम नार, ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे दोज़ख जी बाहि न छुड़ंदी, ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे जहन्नम वेठो बि न ईंदो। ऐनुन बातत फी सबीलिल्लाह, पहिरीं उहा अखि जेका अल्लाह जे राह में नेक महफ़िल ॿुधण जे लाइ जेका जाॻंदी आहे, इन जाॻण वारी अखि खे जहन्नम जी बाहि न साड़ी। वअैनुन बकत मिन ख़शियतिल्लाह तआला, ॿी उहा अखि जेका अल्लाह जे ख़ौफ में रोई पई, क़ुरान ॿुधी, मदीने वारे जो शान ॿुधी, नेकी जी ॻाल्हि ॿुधी, या पंहिंजे गुनाहनि खे यादि करे जंहिं अखि जूं बिंबड़ियूं पुसी पवनि थियूं, उन अखि तां जहन्नम जी बाहि माफ़ थी वञे। लॻे थो त तव्हां न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो, अलाए ज़बान घर छॾे आया आहियो। जंहिंखे अलाह ज़बान ॾिनी आहे सो ॻाल्हाए, वरी बि चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे मीर फरमायो त अल्लाह जे रस्ते में जाॻण वारी अखि, अल्लाह जे ख़ौफ में रोअण वारी अखि, इन्हनि ॿिन्ही अखियुनि तां जहन्नम जी बाहि माफ़ आहे, जन्नत इन्हनि जे लाइ ज़रूरी। हिकिड़ो भेरो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। असीं सब अल्लाह जो शुक्र आहे मुसलमान आहियूं, कलमो पढ़ियो आहे, पाण खे मुसलमान समझूं था। मुसलमान आहियूं, ज़बान सां हर को मुसलमानी जी दावा करे वेठो आहे, पर अचो त मदीने वारे मीर खां पुछूं त या रसूल अल्लाह, असां त कलमो पढ़ियो, असां पाण खे मोमिन मुसलमान समझूं वेठा आहियूं, पर आका अव्हां ॿुधायो त अव्हां जे नज़र में मोमिन केर आहे, अव्हां जे नज़र में मुसलमान केर आहे? सही बुखारी में हदीस आ, सही मुस्लिम में हदीस आ। हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे, मदीने वाले साईं फरमायो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुकरिम ज़ैफहू। जेको अल्लाह ते ईमान रखण वारो आहे, जेको मोमिन आहे, जेको क़यामत जे ॾियारे खे मञण वारो आहे, उन जी खूबी ही अथव, उन जी निशानी ही अथव जो फल युकरिम ज़ैफहू, उहो पंहिंजे मेहमान जी इज़त कंदो आहे। मेहमान हर तॾे ते न ईंदो आहे, मेहमान हर औताक में न ईंदो आहे, हर घर ते मेहमान न लड़ंदो आहे।
मेहमान पोए पहुंचंदो आ उन्हें जी रोज़ी रब अव्वल मोकले ॾींदो आ मेहमान जेॾी महिल मोटंदो आ मेहमान पोइ घर खां निकिरंदो आ अव्वल घर धणी जा रब गुनाह बख़्शे छॾींदो आ साईं फरमाइनि था मेहमान जॾहिं घर में ईंदो आहे कंहिं बि अंगण ते मेहमान पोइ पहुचंदो आहे उन जी रोज़ी अल्लाह अव्वल मोकिले ॾींदो आहे माना तूं चई थो मां थो मेहमान खे खारायां साईं फरमाइनि था त मेहमान जे अचण खां अॻु में अल्लाह उन जी रोज़ी घर ते ॿियारे मोकिले ॾींदो वरी जेॾी मेहमान वापसि मोटंदो आहे मेहमान घर मां पोइ निकिरंदो आहे अव्वल घर धणी जा रब गुनाह बख़्शे छॾींदो जॾहिं मेहमान ईंदो आहे त पाण सां गॾु 10 बरकतूं खणी ईंदो आहे 10 बरकतूं खणी ईंदो आहे जेॾी महिल घर में पहुचंदो आहे हिकिड़ी बरकत मेहमान पाण वापराईंदो आहे बाक़ी 9 बरकतूं घर धणी खे ॾेई पोइ मोटंदो मेहमान अचे त भाग समझजाए ईअं न चओ त मेहमान आयो आहे हाणे यार हिनखे मानी खाराइणी पवंदी मेहमान के मानी खाराए तोखे कस न लगंदी साईं फरमाइनि था मेहमान के जेको मानी थो खाराए कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हफ़्ज़तिन मबरूरतिन व उमरतिन मक़बूल घर धणी के मेहमान जेका मानी खाधी घर धणी जे लाइ गिर 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 जे एवज़ में हज कबूल पियल उम्रे कबूल पियल जो सवाब मिलंदो सुभान अल्लाह तव्हां खे मेहमान जा गिर गिणिया कोट कहिड़ो आहे सारंग सुभान अल्लाह सारंग माना सदाईं रहमत जी मींहुं पई बरसात पई तव्हां ते वसे सुभान अल्लाह ओ सारंग ॻोठ वारा मेहमान जॾहिं ईंदो आहे त इहो मेहमान भाग ऐं बख़्त जी निशानी आहे जेॾी महिल मेहमान मानी खाईंदो आहे तूं उन जा गिर न ॻणींदोई त केतिरा ठुक पाणी जा पीतई केतिरा गिर मानी जा खाधई पर रब मलाइक मोकिलींदो आहे हे फ़रिश्तो मेहमान जा गिर बि ॻणियो ठुक पाणी जा बि ॻणियो जेॾी महिल मेहमान खाई तंग कंदो आहे मलाइका अर्ज़ कनि था मौला रब फरमाईंदो घर धणी खे 20 अचण जो सवाब थो ॾियां 20 उमिरनि जो सवाब थो ॾियां साईं फरमाइनि था मोमिन उहो अथव जेको पंहिंजे मेहमान जी इज़त कंदो ऐं ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयसिल रहमहू जेको अल्लाह खे मञे थो जेको क़यामत जे ॾियारे ते ईमान रखे थो उहो माइटी ॻंढींदो आहे बिरादरी जोड़ींदो आहे रिश्तो ॻंढींदो आहे रिश्तो ॻंढण बिरादरी जोड़ण इहा मोमिन जी निशानी मोमिन बिरादरी न टोड़ींदो आहे मोमिन रिश्ता न छिनंदो आहे मोमिन अज़ाज़तूं कराबतूं न टोड़ींदो आहे इहो टोड़ण कमु मुनाफ़िक जो आहे टोड़ण कमु काफ़िर जो आहे मोमिन टोड़ींदो न आहे जोड़ींदो आहे सारंग ॻोठ वारा जोड़ींदो या टोड़ींदो
जेके जोड़ी से बणिया तो मजे घणो खुदा कंदो अल्लाह जे रहमत में जुड़ी वेंदो साईं फरमाइनि था त माइट्री बिरादरी अल्लाह जे अर्श सां जुड़ियल हूंदी क़याम जो ॾियारो हूंदो अल्लाह जे अर्श सां बिरादरी जुड़ियल हूंदी रब खे अर्ज़ कंदी मौला जन मूंखे ॻंढो तूं उन्हनि खे ॻंढ जन मूंखे छिनो तूं उन्हनि खे छिन रब फरमाईंदो ओ बिरादरी ओ मिट्री ओ माइट्री मूंखे कसम पंहिंजे जलाल जो मूंखे कसम पंहिंजे हेकड़ाई जो ओ बिरादरी जे दुनिया में तोखे ॻंढो हो मुंहिंजे रहमत में ॻंढिजी विया मुंहिंजे जन्नत जा हक़दार बणिजी विया ओ बिरादरी जन तोखे दुनिया में छिनो हो मुझे रहमत का छिजी विया मुझे जहन्नम जो बारण बणिजी विया पुट का ॻाल्हि समझ में आयव जी बिरादरी ॻंढिण मोमिन जी निशानी आहे मुसलमान जी अलामत आहे मोमिन कॾहिं टोड़ींदो नाहे पर जेको टोड़े छिने तूं वरी बि ॻंढीसि हू चमनई तूं मचो वाता वराए अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलो कीने वारो कीन की थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते काबिया वेठा आहिनि भाउ सां नथो ॻाल्हाए सौट मां सास हिक ॿिए में नथा ॻाल्हाइनि हथ थी वई माउ सां नथो ॻाल्हाए ख़ुदा जो कसम दिल रत थी वए पंहिंजे पीउ सां नथो ॻाल्हाए साल गुज़री वियो ईद रमज़ान जी गुज़री वई पीउ सां न ॻाल्हायई ईद ज़ुल्हज जी गुज़री वई पंहिंजे अमर सां न ॻाल्हायई या कहिड़ी मुसलमानी आहे कहिड़ो इहो जे पंहिंजे अबे खे रंजायो आहे जंहिं पंहिंजी चीचल मां खे रंजायो आहे मदीने वारो तो फरमाए त इहो पाण खे मोमिन नज़र आहे हाणे जे इहे पैसा घुरींदो त मां तकरीर कोन कंदुसि मां दुआ घुरी हले वेंदुसि मूंखे तव्हांजा पैसा न खपनि मूंखे मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे लाइ लख रुपया मूंखे पैसनि जी ज़रूरत न आहे तव्हांजा ख़ुलूस सां ॿुधण जी मूंखे ज़रूरत आहे तव्हांजा मूड़े कयो त मां मुस्तफा जा पैगाम तव्हां ताईं पहुचायो जेको बिरादरी छिने थो माइट्री टोड़े थो असीज़न ग़रीबनि खां छिने थो क़ुरान में 3 भेरा अल्लाह उन ते लानत कई लानत जो मक़सद आहे रहमत खां छिजी वञण रब जे फज़ल अता सखा खां महरूम थी वञण जेको बिरादरी टोड़ींदो आहे जेको रिश्तेदारी छिनंदो आहे अल्लाह जे रहमत खां छिजी वेंदो हिकिड़ो शख़्स आयो मदीने वारे साईं इमाम मुंज़री रिवायत आंदी आहे हिकिड़ो शख़्स मदीने वारे साईं जी ख़िदमत में आयो या रसूल अल्लाह मूंखां हिकिड़ो गुनाह थी वियो आहे मूंखे माफ़ी कीअं मिलंदी मूंखे रस्तो सेखारियो कीअं माफ़ी मिलंदी मदीने वारे साईं फरमाइसि हलक मिन उम्मिन तुंहिंजी माउ जहिड़ी आहे माउ अथई या रसूल अल्लाह अमड़ गुज़ारे वई आहे साईं फरमाए भला मासी अथई मासी मासी समझो था केर अम्मा जी भेण माउ नाहे त माउ जी भेण जी हा या रसूल अल्लाह मासी आहे साईं फरमायो वञ पंहिंजी अम्मड़ जी भेण सां सिल रहमी कर एहसान कर नेकी कर चङाई कर रब तुंहिंजा गुनाह मेटे छॾींदो ज़िंदगी जा
जे पीउ जे चेहरे खे ॾिठो अम्मड़ जे चेहरे खे ॾिठो हर नज़र जे एवज़ हज जो सवाब उन जे दफ़्तर में लिखबो आहे ही पीउ आहे ये ॾिसी के त हे मुंहिंजो बाबू आहे ये निहारे चवे ही मुंहिंजी अम्मड़ आहे प्यार सां मोहब्बत सां पंहिंजी अम्मड़ खे तो निहारे साईं फरमाईंदा हज जो सवाब हिकिड़ो भेरो ॾिठई हिकिड़े हज जो सवाब ॿियो भेरो ॾिठई ॿिए हज जो सवाब मौला अली शेर जली हैदर करार वेठो अर्ज़ कई या रसूल अल्लाह पीउ घर में आ 100 भेरा ॾिसे साईं फरमाईंदा अल्लाहु अकबर अल्लाहु अत्यब अली अल्लाह वॾो आहे अल्लाह ज़ोर पाकीज़ा रब जे खज़ाने में खोट न आहे जे 100 भेरा अम्मड़ जी ज़ियारत करे 100 हजन जो सवाब मिलंदो हिकिड़ी माई आई हिकिड़ो बार वो मथे में अचो न कुराड़ी मूंखे चई मूंखे हिते रहण जे लाइ जाइ मिलंदी दरगाह में वारा मां ख़ैर त आहे चई 4 पुट आहिनि मूंखे घर मां लोधे कढी छॾियो सुभान अल्लाह न सुभान अल्लाह चइबो सुठी ॻाल्हि ख़राब ॻाल्हि आहे उन ते चइबो नौज़ बिल्लाह चईसि मूंखे चइनि पुटनि घर मां तरे कढियो आहे मूं चयो मां पंहिंजी अम्मड़ आहियां काॾे वेंदसि अचे मथे मां काॾे वञा त मूंखे वॾो पुट थो चए त वञी को यार कर उहो मानी खाराईंदो ख़ुदा जो कसम कहिड़ो वक़्तु अची वियो आहे दिलि रत थी रोए अम्मड़ जीजल मां खे पुट थो चवे त वञी यार कर उहा मां जे वातन जा किर कढी पालियो निभायो तातियो जवान कयो अॼु उहा अम्मा तोखे नथी वणे अॼु तुंहिंजो अबो तोखे नथो वणे पर यादि रखजांइ अम्मड़ तुंहिंजे तॾे ते महिमान अथई अबो तुंहिंजे तॾे ते महिमान अथई जीअं पखीअड़ा वण जी टारीअ ते वेही ॿोलियूं ॿोलींदा आहिनि इहो अबो या अम्मड़ बि ईअं पखी परदेसी वरी सिक देंदा अम्मड़ खे चई सॼा अबो जी कंहिंखे सॼा अदा यार मिलंदई ज़ाल ॿी बि परणजी सघंदे मिट माइट ॿिया बि मिली सघंदई पर अबो ॿियो त वरी अबो न मिलंदई अम्मड़ वई त वरी अम्मा न मिलंदई मुझा सोना हबीब मदीने वाला साईं अञा अम्मड़ जे पेट में हुया साईं जो बाबो हज़रत अब्दुल्ला दुनिया ता परदो करे वियो हुजूर जी उम्र 5 साल या 6 साल हुई हुजूर जी अम्मड़ दुनिया ता रहमत करे वई हुजूर अखियुनि में गोड़ा गाड़े रोन पिया रब फरमायो मलाइकन अर्ज़ कयो मौला तुंहिंजो नबी यतीम बणिजी वियो रब फरमायो मलाइको मुंहिंजे नबी जो संभालदार मां अल्लाह पाण ओ साईं फरमाइनि था त मुंहिंजो अबो नंढपण में मूंखां विछड़ी वियो मुंहिंजी अम्मड़ नंढपण में मूंखां जुदा थी वई ए काश जे मुंहिंजो अबो या मुंहिंजी अम्मड़ हयात हुजे मां नमाज़ सुम्हाणी पियो पढ़ां नमाज़ में सूरत फातिहा जी तिलावत करे वठां ऐं पोइ मुंहिंजी अम्मड़ जे मूंखे सॾु करे ओ बच्चा मोहम्मद जे मुंहिंजो अबो अब्दुल्ला मूंखे जे सॾु करे ओ बच्चा मोहम्मद जे मुंहिंजी अम्मड़ मूंखे नालो वठी सॾे हा मुंहिंजो अबो मूंखे नालो वठी सॾे हा त मां नमाज़ टोड़े चवां सां जीव चवाए अम्मा जीव चवाए बाबा ई मुझे आका उम्मत के तालीम पे ॾिनी अबे जी इज़त पे सेखारी अम्मड़ जो अदब पे सेखारियो अदल करे तेरा अम्मड़ जो
सूर गणी सिन आडो साव थथो बिखणी सिन आडो गणतियूं सूर गणी सिन आडो साव थथो बिखणी सिन आडो ओ मां पीउ जई जो बिछड़ी वञे सो छोरो छिनो सबबो अदल करे तिराम अबे जो अबो बिनेठे अबो जो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल मुझे सोने हबीब फरमायो मन कान युमिन बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयसिल रहमहु जेको अल्लाह के मन्ने तो अल्लाह के क़यामत वारे ॾियारे ते जंहिंजो ईमान आ उन खे चओ त पंहिंजे माइटनि सां माइटियूं जोड़े बिरादरियूं ॻंढे सभ खां पहिरियों रिश्तो अबे अमड़ जो आहे उन खां पोइ भाउ जो रिश्तो आहे अदीअ जो रिश्तो साल जे चवण ते भेण सां नथो ॻाल्हाए साल जे चवण ते पीउ मां सां नथो ॻाल्हाए साईं फरमाता क़यामत जे निशानियुनि मां इहा बि निशानी अथव माण्हू पुट जो चयो मञंदा पंहिंजे पीउ जो चयो न मञंदा क़यामत जी निशानी आहे साल जो चयो मञंदा अमड़ जी नाफ़रमानी कंदा क़यामत जी निशानी आहे अॼु उहो दौर अची वियो आहे मां सां नथो ॻाल्हाए भेण सां नथो ॻाल्हाए ईद थी भेण खे वठी आए त मुंहिंजी अधी आहे बाबो गुज़ारे अमड़ गुज़ारे वई आहे भेण वीचारी पंहिंजे भाइरनि जा रस्ता ते कढंदी आहे त ईद ते मुंहिंजो भाउ मूंखे यादि करे करे यादि कई पंहिंजी भेण खे कॾहिं पंहिंजे रिश्तेदारनि खे यादि कई साईं फरमाइनि था मोमिन उहो आहे जेको पीउ जे गुज़ारे वञण खां पोइ पीउ जे नंढनि नातनि रिश्तनि खे बि ॻंढींदो अचे पीउ जो दोस्त आहे उन सां बिरादरी ॻंढे रखजांइ पीउ जे मिलण जुलण वारनि सां उन्हनि जे मरणी वञण खां पोइ बि पंहिंजे पीउ जे दोस्तनि जो ख़्यालु रखणु इहा बि ईमान जी निशानी आहे पंहिंजे नानाणनि सां मोहबत रखणु हिन जे करे त मुंहिंजी अमड़ जा माइट आहिनि जेके मामा आहिनि मुंहिंजे माउ जा भाउ आहिनि मासियूं आहिनि मुंहिंजे अमड़ जूं भेनरूं आहिनि माउ जे नंढे रिश्ते जे करे पंहिंजे नानाणनि सां ॻंढ ॻंढे बिरादरी में उज़ा जो गोश्त पंहिंजे नानाणनि ॾे ॾाॾाणनि ॾे थोरी सुठियूं मोकिले ॾिए इहो ईमान आहे साईं फरमाइनि था मोमिन उहो आहे जेको बिरादरियूं जोड़ींदो आहे माइटियूं ॻंढींदो आहे इहा ईमान जी ॿी निशानी आहे पहिरीं निशानी महिमान जी इज़त करे ॿी निशानी कहिड़ी माइटियूं जोड़े ऐं टी निशानी कहिड़ी आहे मोमिननि जी साईं फरमाइनि था मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लयस्मुत मोमिन उहो आहे जो ॻाल्हाए त सुठो मिठो भलो चङो ॻाल्हाए न त चुप कयूं वेठो हुजे ॻाल्हाई त सुठो ॻाल्हाए मिठो ॻाल्हाए कंहिंजी दिलि न ईज़ाए अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाए कंहिंखे कार न ॾे कुथो लफ़्ज़ न ॻाल्हाए भली भोगनि चर्चनि में भली मज़ाक में कंहिंखे कार न ॾे कंहिंजी इज़त सां न खेॾ कंहिंखे माण्हुनि जे अॻियां शर्मसार न कर कंहिंजी बुरी खसलत बयान न कर कंहिंखे बुरे लक़ब सां न सॾ ओचिबा ओ काना भली काम हुजे त सही पर तूं न चढ़ी समझो था नथा समझो वला तनाबज़ू बिल अलक़ाब कुरान तो फरमाए त पुरन लक़बन सां पुरन नालन सां न सॾींदा कयो असां त भला नाला थोरा वठंदा
हिकिड़े जो नालो अकबर उन खे सॾींदा अकू अहमद खे सॾींदा आमू बच्चन खे सॾींदा बच्चू आहे फातिमा कहिड़ो भलो नालो आहे फातिमा मदीने वारे साईं जी पाक न्याणी जन्नत जी मालिकाणी अलीअ जी राणी हसन हुसैन जी अम्मा उन जो पाक नालो फातिमा फातिमा जी माना है जहन्नम खां आज़ाद थियल हाणे जेके घर में फातिमा नाले सां नालो वठंदा फाती आहे न आहे भलो नालो वठी कार मिलणो जहालता नालो भलो वठी मिसाल के नालो गुलाम मोहम्मद अदब सां नालो वठोसि नालो वठी ओ फलाना फलाना ए वठदे बुझोड़ी पुटिया केडी बेशर्मी आहे जो नालो वठी हुन माण्हू खे न ॾिस पर जंहिंजो नालो वठी तो हुकूमत नंदो रखी बुजुर्ग हिकिड़े खे हारी वो हारी आको कंदो हुयो बनियन पंहिंजी पोखी कई हिकिड़ो थनारो चए थो थन बकरियुनि जो खणी छॾियईं भेड़ पियो करे फसल फ़कीर दुर्वेश जे फसल में बकरियुनि जो धन छॾी त फ़कीर परे खां ॾिठो त बकरियूं छॾियूं पाण इहो पने ते सीधो बीठो आहे रड़ करे चई कहिड़ो ई कहिड़ो त उन चयोसीं मां मोहम्मद आहियां मोहम्मद उन थनार जो नालो हो मोहम्मद बुजुर्ग खे लिंगन में लकड़ी पइजी वई चवा मोहम्मद ही भली चार अहमद ही भली चार मोहम्मद ही भली चार इन नाले जे लाइ मुंहिंजी पोख हाज़िर मुंहिंजो सिर मुंहिंजा बच्चा बि इन नाले लाइ सदके वरी उन साल जेतिरो फसल लथुसि न करे अॻे लथो न पोइ लथो अदब वॾी शइ आहे पुट अदब हाणे महिमान ईंदो न चुन सां लिखंदा ज़मीन ते भली करे आया चुन सां तव्हां वटि त कोन लिखंदा हूंदा चुन सां लिखंदा भली करे आया हाणे भेद सिंधी जो हर्फ़ आहे पर ही लाम जे अली लाम ये चए थो हाणे उहो अली ज़मीन ते लिखई उन ते बूट पायूं हलंदो थो वधे इहो अदब आहे बेअदबी आहे शादी के मौके ते रिनी ॾिनई सवड़ ॾिनई मदद में या सुठी ॻाल्हि मदद में ॾे पर उन ते नालो लिखंदा मसु सां मोहम्मद अली मोहम्मद भलो नालो अली भलो नालो सवड़ ते वो नालो लिखंदा उहा सवड़ हेठि विछाईंदा पोइ माण्हू पुटनि सां पिया उन सवड़ ते हलंदा उन नाले भलारे खे पिया नताड़ींदा नंढड़ा ॿार उन सवड़ुनि ते वेंदा थी सघे थो को ॿार को पेशाब करे विझे त इहा ॿुधाए त भले नाले जी अदब या बेअदबी आहे जवाब छो था ॾियो सारे वोट वारा नाले जो अदब भले नाले जो अदब सुणे नाले जो अदब ज़मीन ते न लिखबो हंधनि बिस्तरनि ते न लिखबो देगियुनि टपनि थावनि जे मथां भला नाला लिखी उहे देग पई बाहि ते सड़े पई उन ते बचे उन ते भलो नालो लिखियल मिसाल करमुल्ला मन अल्लाह जो एहसान अल्लाह जो नालो उहो उन देग ते लिखे वरी उहा देग बाहि ते सड़े पई ॿुधा अदब आयो बेअदबी आहे मिठा अदब है त ईमान अदब न है त ईमान कोने केसा ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो अधूरो नालो न वठो कंहिंखे नालो वठी कार न ॾियो कंहिंखे नालो वठी पुचो न ॾियो कंहिंखे नालो वठी ऐं तिखो लफ़्ज़ न ॻाल्हायो पर जॾहिं बि ॻाल्हायो त पंहिंजे ज़बान मां सुठा लफ़्ज़ ॻाल्हायो न त चुप वेठा हुजो इहा मोमिन हुजण जी निशानी जेका चुप आहे ख़ामोशी ख़ामोशी आलिम जो सींगार आलिम चुप वेठो हूंदो न उनजो सींगार रूप जवाब ख़ामोशी ऐं जाहिर ते पर्दो जाहिर जे लाइ चुप रहे ढक ढकिया ॻाल्हाईंदो त पियो बकवास कंदो ॻाल्हाईंदो त पुछा लफ़्ज़ पियो ॻाल्हाईंदो जाहिर चुप में हुजे त हुनजे ऐबनि ते पर्दो आहे आलिम चुप में हुजे त हुनजो सींगार आहे हुनजो रोब आहे हज़रत ईसा रूह जो कौल आहे त हिकमत ऐं दानाई जा कुल 10 हिसा आहिनि
हिकड़ो हिस्सो अकेलो रहण में हिकमत ऐं दानाई जा नव जो नव हिस्सा चुप रहण में ओ मिठा जे ॻाल्हायो था त सुठो ॻाल्हायो न त चुप वेठा हुजो इहा बि मोमिन हुजण जी निशानी आहे अब ये टे ॻाल्हियूं यादि बीहंदव अॼो के जलसे जो तव्हांजे लाइ मुंहिंजो सबक़ आहे इहा हदीस सही बुखारी जी सही मुस्लिम जी इहा तव्हां सां सभिनी जे लाइ सबक़ आहे मोमिन बारे जूं टे निशानियूं बयान थियूं हिकिड़ो मोमिन आहे अल्लाह खे मञे थो क़यामत जे ॾींहुं खे मञे थो पंहिंजे महिमान जी इज़त करे महिमान जो एहतराम करे ॿिए नंबर ते माइटनि सां माइटियूं विंडे सिल रहंदी करे तव्हांखे ध्यान ते न भॼावा पिया हींअर ई विसरी वियो त पोइ फ़क़ीराणी खे वरी छा सेखारींदे उहा जो पुछे वेठी हूंदी तुंहिंजे इंतज़ार में त मुंहिंजो सत्ता ॾिठो त जलसो नथी अचे मोटी वञी न पुछा कराईंदे सत्ता ॾे ख़बर कहिड़ो जलसे में छा हूंदी आहे त घटि में घटि टे ॻाल्हियूं त वञी ॿुधाईसि न हदीस मदीने वारे जी पढ़ी ॿुधाई त मोमिन जूं टे निशानियूं आहिनि हिकिड़ो त सिला रहमी करे माइटियूं वञे या माई उहे राज़ी थी पई त सॼो वेड़ो ई गंढिजी वेंदो छो त तो वारी पग ॿिन्ही जे मथां आहे सम्झो था जे इहा सुधरी वई त सॼी आंख सुधरी वेंदी हिकिड़ो सबक़ इहो आहे त बिरादरियूं वञो माइटियूं वञो या मोमिन हुजण जी निशानी ऐं ॿी निशानी कहिड़ी महिमान जी इज़त महिमान जो एतिराम ऐं टी निशानी कहिड़ी त ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो न त चुप वेठा यादि बीहंदी सबक़ यादि बीहंदा अल्लाह करे मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ ॾींदो तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾींदो जलसो हलंदो पियो मां तव्हांखां इजाज़त वठंदुसि अल्लाह करीम शाह असां सभिनी खे अमल जी साहब के गुजारिश कंदुसि साईं जन आख़िरी दुआ घुरंदा सारी जमात जे लाइ अल्लाह ताला सभिनी जे मन जूं मुरादूं जेके भी जमी शोधा इस्लाम है मुझे